ही ॾींहुं कूड़ी गैरत जी कुआड़ियुनि सां कुचंदड़ सिंध जी सवें मूमलनि मारूयनि ससुनि ऐं सुहिणियुनि जो ॾींहुं आहे। ही ॾींहुं ज़्यादती जो निशानो बणियल गगर जी 9 सालनि जी मासूम न्याणी खदीजा खोखर जो आहे। ही ॾींहुं हिकु ज़ालिम जे हथां वहशत जो निशानो बणियल राजकुमारी जो आहे। ही ॾींहुं बेगुनाह क़तल थींदड़ रिमशा वसाण जो आहे। ही ॾींहुं मुड़ुस हथां क़तल थींदड़ शमा कोसो जो आहे। ही ॾींहुं ज़्यादती बाद क़तल थींदड़ शीरीन बिरोही जो आहे। ही ॾींहुं ज़्यादती जो निशानो बणियल शीबा भिलार जो आहे। ही ॾींहुं हथियारनि जे ज़ोर ते खंभियल मेहर जी अनीता सियाल जो आहे। ही ॾींहुं तज़लील थींदड़ शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणियुनि जो आहे। ही ॾींहुं गुम थियल ॾेरकी जी सानिया दायो जो आहे। ही ॾींहुं कैंसर सां जंग में ज़िंदगी हारायल सनम लाखो जो आहे। ही ॾींहुं पंहिंजे भाउ जी ॻोल्हा कंदड़ शाज़िया चांडियो जो आहे। ही ॾींहुं पंहिंजे मिसिंग बाबा जे लाइ जदोजहद कंदड़ ससुई लोहार ऐं तनवीर आरिजो जो आहे। ही ॾींहुं रियासत हथां बरबरीअत जो निशानो बणियल पंहिंजे मुड़ुस जे इलाज जी कावश कंदड़ सिंधी औरतुनि जो आहे। ही ॾींहुं इंसाफ़ लाइ जदोजहद जी अलामत बणियल उम्मे रबाब जो आहे। ही ॾींहुं आहे कराची जी इस्पताल में वेशी डॉक्टरनि जी हवस जो निशानो बणिजण खां पोइ ज़हर जी इंजेक्शन हणी क़तल कयल असमत खाणेजे जो आहे। ही ॾींहुं आहे चांडका यूनिवर्सिटी में रेप करे क़तल कयल न्याणियुनि जो आहे। ही ॾींहुं आहे जदोजहद जो किरदार अम्मा जुंदू जो आहे। ही ॾींहुं आहे डिघनि वारनि वारी पलीजो साहब जी फ़ौज जो। ही ॾींहुं आहे सिंधियाणी तहरीक जो। ही ॾींहुं आहे कराची जी शाहिरा ते बदतरीन दहशतगर्दनि जे हथां शहीद थियल गज़ाला बतूल जो। ही ॾींहुं आहे मर्दाणे समाज में नाइंसाफ़ी अणबराबरी ऐं जबरी तशदद जो शिकार औरत जो। ही ॾींहुं आहे कारोकारी जी कुदी रस्म में संग चटी में ॾियण खां वेंदे जिनसी तौर हरासा कई वेंदड़ न्याणी जो। ही ॾींहुं मर्दनि जे टहकनि जे पड़ाॾनि में दॿिजी वियल सिदकनि जो आहे। हा, ही ॾींहुं लुड़कनि ऐं सिदकनि जो।